अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। गवर्नमेंट ऑफ सिंध तरफां हेल्थ डिपार्टमेंट में तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि प्रोविंशियल कोल्ड चेन इंजीनियर जी, जंहिंमें जेको आहे बैचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग रिक्वायर्ड आहे। उन में जेका एज लिमिट रखी वई आहे उहा 30 इयर्स रखी वई आहे। उन खां अलावा सेकंड जेका जॉब आहे उहा आहे कम्युनिकेशन ऑफिसर जी। उन में पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन कम्युनिकेशन मार्केटिंग जर्नलिज्म पब्लिक रिलेशन आर रिलेटेड फील्ड। इन में जेका एज रिक्वायरमेंट आहे उहा 30 इयर्स जी आहे। फाइनेंशियल मैनेजमेंट ऑफिसर आहे, इन में पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन कॉमर्स फाइनेंस MBA आर जेको आहे BBA BCom विद 5 इयर्स एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे। उन खां अलावा ट्रेनिंग ऑफिसर आहे, इन जे लाइ एज लिमिट जेका उहा 30 इयर्स रखी वई आहे। उन खां अलावा वैक्सीनेटर्स जी जॉब आहिनि, BPS 16 जी जॉब आहे। इन में 145 वैकेंसीज़ आहिनि। उन में जेका एज लिमिट रखी वई आहे उहा 18 खां 3 साल रखी वई आहे। ऐं डिफरेंट हेठां डिस्ट्रीब्यूशन ॾिनी वई आहे त कहिड़े डिस्ट्रिक्ट में केतिरा वैक्सीनेटर्स रिक्वायर्ड आहे। इन में अप्लाई करण जे लाइ जेको आहे तव्हांखे सभिनी खां पहिरियां अप्लाई करिणो पवंदो STS जी वेबसाइट ते, जेका सिंध टेस्टिंग सर्विस आहे। उनजी www.sts.org है। ऐं इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 10 फरवरी 2025 आहे। त इन में जीअं ई तव्हां क्लिक कंदा या तव्हां कंहिं बि ब्राउज़र ते ही URL लिखंदा www.sts.org, तव्हां सिंध टेस्टिंग सर्विस जी वेबसाइट ते अची वेंदा। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त अनाउंसमेंट्स में ही पहिरीं जॉब जेका आहे या वैक्सीनेटर्स जी आहे। ऐं इन जो ई सेम जेकियूं ॿियूं मैनेजमेंट पोस्टिस आहिनि उन जे लाइ ही फॉर्म आहे। तव्हां वैक्सीनेटर जे अप्लाई करण जे लाइ हिते जीअं ई क्लिक कंदव त तव्हां वटि जेको आहे हीअ अची वेंदो। इन में तव्हांखे एडवर्टाइज़मेंट अगरि सिंधी उर्दू या इंग्लिश में ॾिसणी आहे त तव्हां हिते क्लिक करे एडवर्टाइज़मेंट ॾिसी सघो था। ऐं हिते तव्हां क्लिक करे ऑनलाइन अप्लाई कंदा। जीअं असां ऑनलाइन अप्लाई ते क्लिक कंदासीं त ही फॉर्म ओपन थी वेंदो, जंहिंमें तव्हांजी सभिनी खां पहिरियां पर्सनल इंफॉर्मेशन ईंदी। उन खां पोइ अकेडमिक इंफॉर्मेशन ईंदी, सर्टिफिकेशन तव्हां कयो आहे, प्रोफेशनल एक्सपीरियंस। ऐं हिते तव्हां डिक्लेरेशन ते क्लिक करे ऐं तव्हां फॉर्म खे सबमिट कंदा। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।